अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंगी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशरो फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। पाकिस्तान पीरा मेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध जे अॻुवाणनि ख़ादम हुसैन मस्तोई, अब्दुल कयूम राहूजो, एजाज़ ममनाई, गुलाम असगर मल्ला, रजब मेमण, मेवाराम साकी, एजाज़ राहूजो ऐं ॿियनि पारां तहलका अस्पताल मीरपुर बठोरो जे MS ڈاکٹر محمد जुमन عباسي तरफ़ां स्टाफ सां गैर इख़लाक़ी रवैयो इख्तियार करण ख़िलाफ़ डायरेक्टर जनरल हील्थ सां वफ़द जी सूरत में मुलाक़ात करण लाइ पहुता, जिते DG मौजूद न हुयो। जॾहिं त डायरेक्टर हील्थ सां मुलाक़ात करे समूरो मसइलो फौरी हल करण जी अपील कई। तंहिं ते डायरेक्टर हील्थ यकीन ॾियारियो त जल्द तमाम मसला हल करे वठंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।